ख़बर ॾींदासीं। मटियारी में तेज़ रफ़्तार कार वाह में किरी पवण सबब एक पुलिस एहलकार इन जे नतीजे में फौत थी वियो आहे। हादसो पेश आयो आहे मटियारी में, जिते तेज़ रफ़्तारी सबब कार वाह में वनी किरी, जंहिंजे नतीजे में एक पुलिस एहलकार अजल जो शिकार थियो आहे। हीउ वाक़ियो पेश आयो आहे मटियारी वेझो क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार वाह में किरी पई। इन जे नतीजे में एक पुलिस एहलकार फौत थी वियो आहे। इन हादसे बाबत तव्हांखे आगाह कयूं पिया। मटियारी में ही हादसो पेश आयो आहे, जिते तेज़ रफ़्तार कार वाह में किरी पई। इन जे नतीजे में एक पुलिस एहलकार ॿुधाए पियो वञे त हू फौत थियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुती आहे, इमदादी कार्रवायूं भी शुरू कयूं वियूं आहिनि। तेज़ रफ़्तारी सबब मटियारी में एक कार वाह में किरी पई, जंहिंमें सवार पुलिस एहलकार फौत थी वियो आहे। हादसे जो शिकार थी वियो पुलिस एहलकार। इन मामले जी वधीक जांच भी शुरू कई वई आहे। पुलिस भी हिते पहुती आहे, इमदादी कार्रवायूं भी शुरू कई वियूं आहिनि। आगाह कयूं पिया अव्हांखे त मटियारी में तेज़ रफ़्तार कार वाह में किरी पई, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फौत थियो आहे। वाक़े वारे हंधि ते इमदादी कार्रवायूं शुरू कई पियूं वञनि। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर कामरान मेमण खां। कामरान मेमण, पुलिस एहलकार ख़ादिम ख़ुश्क ॿुॾी वियो आहे। पुलिस एहलकार है जो ट्रैफिक जो अमलदार हो, हिन वक्त मटियारी पुलिस में ड्यूटी करे रहियो हो। ख़ादिम ख़ुश्क जो नालो ॿुधायो पियो वञे, जेको रात देर सां पंहिंजी ड्यूटी करे पंहिंजे ॻोठ वञी रहियो हो त फजर महिल इहो हादसो पेश आयो आहे, जंहिं सबबु हू ॾहदरी मोरी आहे जेका मेन रोहड़ी केनाल वटि वाक़िए आहे, उन में उन कार समेत किरी पियो, जंहिंजी जेका ख़बर देर सां पई पुलिस खे ऐं हुन पुलिस लाश कढी वरितो आहे। हिन वक़्तु जेको लाश कढण बैदि मटियारी तहलके अस्पताल आंदो वियो आहे। इन हवाले सां SHO सिखाट वाजिब थईम जो चवणु आहे त पुलिस एहलकार राति पुलिस लाइन मां देर सां ड्यूटी करे पंहिंजे ॻोठ वापसि वञी रहियो हो त लाश कार जेका आहे उहा वाह में किरी पई ऐं जंहिं सबबु हू फौत थी वियो आहे, जंहिंजो लाश कढी वरितो आहे ऐं मटियारी तहलके अस्पताल आंदो वियो आहे, जितां ज़रूरी कार्रवाईअ बैदि खेसि वारसनि हवाले कयो वेंदो। इहो पुलिस एहलकार ॾहदरी मोरीअ जो ई रहवासी ॿुधायो वञे पियो। जी अमीर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ कामरान।